शिकारपुर नेशनल पीपल्स पार्टी सिंध के सदर अॻूणे एमएनए डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई पंहिंजे प्रेस बयान में चयो आहे त सिंध सूबे अंदर बदअमनी जो कारण पुलिस जी नाअहली आहे। शिकारपुर समेत सूबे अंदर कुछ ज़िलनि में पुलिस अंदर ॾोहारी किरदार पुलिस जी मोराल के हथ सां वठी किराए रहिया आहिनि, जिन खिलाफ़ कुछ अरसे लाइ त कार्रवाई थिए पई पर उन्हनि खे माफ़ियाऊं बचाइनि पियूं। हुन चयो त उन्हनि किरदारनि जा पेरा खयां वेंदा त हू ॾोहनि जी दुनिया में बदनाम गैंग माफियाउनि सां गॾु ॾिठा वेंदा आहिनि, जिन खिलाफ़ सुठनि ऑफिसरनि केस भी दाख़िल कया। हुन चयो त शिकारपुर में खानपुर तहल के अंदर बदअमनी जो सबबु पुलिस में उहे कारियूं रिढियूं आहिनि जेके ॾोहारियुनि खे सां बिट बणियल आहिनि, जेके खानपुर तहल के अंदर अमन अमान नथा चाहिनि। शहरनि जा घर तोड़े, कारोबार तोड़े राह वेंदड़ मुसाफ़िर फुरिया लुटिया या अगवा कया वञनि था। सिंध हुकूमत अंदर वेठल हुक्मरान चवनि था त अमन अमान बहितर आहे। हिते अॻु शिकारपुर ज़िलो बारूद जे ढेर ते हुयो, जंहिंमें केतिराई दहशतगर्दीअ जा वाक़िया थिया हुआ। इन खां पोइ सुठनि ऑफिसरनि अची दहशतगर्दी जे नेटवर्क समेत ॾोहारी खिलाफ़ एक्शन में आया, जिन ॾोहारनि समेत दहशतगर्दनि जी नेटवर्क खे ख़त्म कयो। पर अॼु शिकारपुर ज़िले जा शरीफ़ माण्हू पंहिंजे घरनि ताईं महसूर आहिनि। मां वक़्त जे हुक्मराननि खां मुतालबो करियां थो त शिकारपुर ज़िले अंदर अमन अमान खे बरक़रार रखण जे लाइ रेंजर्स खे अख़्तियार ॾेई ऐं सुठनि पुलिस ऑफिसरनि खे मुक़ररु कयो वञे। रिपोर्ट अदील अहमद, दल सिटी न्यूज़, शिकारपुर।